ड्रामा सीरियल तकरार जी ईंदड़ क़िस्त में छा थियण वारो आहे? छा सजावल ख़ान हाकिम ज़ादी खे हथु करण में कामयाब थींदो? छा नवाब ख़ान मीर सां कयल वाइदो निभाइण में कामयाब थींदो? छा अकबर ऐं सलीम पाण खे बचाए सघंदा? छा सजावल ख़ान लाला मथां शक छो कंदो आहे? सॼी तफ़सील तव्हां दोस्तनि खे इन वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो खे स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। मोज़ीज़ नाज़रीन ग्रामी अस्सलाम वालेकुम। दोस्तों कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं शादो आबाद हूंदा। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बासानी पहुची सघे। त दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक तरफ़। त ड्रामा सीरियल तकरार जी ईंदड़ एपिसोड में अवां ॾिसंदा त नवाब ख़ान मीर सां वाइदो कयो हो त तूं सजावल ख़ान जे घर मां चोरी करे ईंदे त पोइ मां मूसा जी भेण सां तुंहिंजी शादी कराईंदुमि। सजावल ख़ान अकबर खे मार ॾींदो ऐं अकबर खां चोरनि जे बारे में पुछा कंदो आहे। पहिरियां त अकबर कोन ॾस ॾींदो आहे पर पोइ पाण खे बचाइण लाइ लाला खे फसाईंदो आहे। अकबर ऐं सलीम पाण में सलाह मशवरो करे ऐं सजावल ख़ान खे ॿुधाईंदा आहिनि त तुंहिंजे घर मां चोरी लाला कई आहे, पर असल चोरी लाला कोन कई आहे। पर सजावल ख़ान चवंदो आहे त मुंहिंजे घर मां चोरी करण जे कंहिंखे बि ताक़त कोन आहे, सिर्फ़ु असांजो सोट लाला आहे ऐं उन मथां असांखे एतबार आहे। सजावल ख़ान हाकिम ज़ादी खे ॻोल्हण में नाकाम थींदो छो त सजावल ख़ान फ़िलहाल पंहिंजे घर मां थियल चोरी खे वापसि कराईंदो। सजावल ख़ान चवंदो आहे बसि हिकु दफ़ो मूंखे पक थिए त उन चोरी में लाला जा हथ आहिनि, पोइ त ॾिसजो त मां लाला जो कहिड़ो हशर थो कयां। उमेद कयूं था त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तों मिलंदासीं हिकु ॿी नई वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।